अकाउंट खे सब्सक्राइब कयो ऐं घंटी ते क्लिक करे असांजी नई वीडियो जो नोटिफिकेशन हासिल कंदा। जिया तो ही मुझो कलाम दिलबर की गुफ्तगू से बदले जुबान कैसे महबूब रूबरू है धूम अजान कैसे। इहो कलाम मूं 1992 में लिखियो पंहिंजे बुक ते ऐं उन खां पोइ 1994 में सोडे फ़कीर लिगारी नई प्रोडक्शन मोरो तरफ़ां रिलीज़ कयो वियो जंहिंजे केसट जो एल्बम 25 आहे। हिन टाइम में इहो कलाम नेट ते इंटरनेट ते छाइजी चुको आहे ऐं इन कलाम खे चोरी करण जे लाइ मुख़्तलिफ़ फनकार मुख़्तलिफ़ शाइरनि जा रंग ॾेई रहिया आहिनि ऐं मां सभिनी फनकारनि खे इल्तिजा थो कयां त इन कलाम जो हक़ीक़ी मालिक मां आसी लिगारी तव्हांजे साम्हूं वेठो आहियां ऐं जंहिंखे बि चोरी करण मां कंहिंखे बि पंहिंजो कलाम न ॾींदुसि। इहा बि संगत शाख मोरो सिटी खे ख़बर आहे त इहो कलाम मुंहिंजो आहे ऐं हितां मोरे जे फनकारनि खे बि मुकमिल तौरु ॼाण आहे त इहो कलाम मुंहिंजो आहे ऐं जेके ॿाहिरियां फनकार आहिनि इहो मुंहिंजो कलाम चोरी करे उनखे मुख़्तलिफ़ शाइरनि जो रंग ॾेई रहिया आहिनि ऐं बराए महिरबानी इन ॻाल्हि खां मां फनकारनि खे मनो थो कयां त इहो कलाम मुंहिंजे नाले सां चयो